आउं ज़ाहिदा आबड़ो पंहिंजे पैनलिस्ट गुलाम नबी सुमरो ऐं काज़ी अनवर जिन सां गॾु पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में अॼु असांजा जेके कुझु मौज़ू आहिनि जिन ते असां ॻाल्हाइण वारा आहियूं या जिन ते तव्हांखे इंसाइट ॾींदासीं उन्हनि मां पहिरियों असांजो आहे IMF जंहिं असांखे $1 अरब जी क़िस्त ॾिनी आहे। ॾिसूं था त उन मां पाकिस्तान खे कहिड़ो जेको आहे सो लाभ हासिलु थी सघे थो। उन खां अलावा सेनेट में बिल पास कीअं थियो, इहो सॼो ड्रामो जेको आहे उन ते असां ॻाल्हाईंदासीं। ॾहरकी सेठ सतन लाल जो क़तल थो थी वञे ऐं असांजी माइनॉरिटीज़ खे जेका हींअर जंहिं क़िस्म जी सूरत हाल जेका साम्हूं आहे उन ते असां ॻाल्हाईंदासीं त उहे केतिरी मुश्किल में आहिनि ऐं जिथे किथे असां ॾिसूं था त उन्हनि खे का न का जेको आहे सो थ्रेट अॻियां आहे त इहो छो आहे। इमरान ख़ान चाइना जे दौरे ते वञी रहियो आहे, उनजे बारे में थोरो ॻाल्हाईंदासीं ऐं बलोचिस्तान जी सूरत हाल जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं ख़राबु पई थींदी वञे। सुमरो साहब, IMF प्रोग्राम तहत पाकिस्तान के $1 अरब जी क़िस्त जेका आहे उहा मंज़ूर थी वई आहे। भला इन जे क़िस्त मंज़ूर थियण खां पोइ पाकिस्तान खे जॾहिं पैसा इहे डिलीवर थींदा, असांजे अकाउंट्स में जॾहिं पैसा अची वेंदा त पोइ तव्हां छा था सम्झो त असांजा जेके आहिनि हालात कुझु तब्दील थींदा, कुझु डॉलर जी क़ीमत जेका उहा हेठि ईंदी ऐं कुझु महांगाई जेको आहे उन ते बि को सुठो असरु पवंदो या मतिलबु सिर्फ़ु असां ईअं ई पीसंदा रहंदासीं? महिरबानी। इंटरनेशनल मॉनेटरी फंड असांजो $1 अरब जी क़िस्त जेको हुनजो असांखे प्रोग्राम सेंक्शन थियल आहे उहो आहे $6 बिलियन जो, जंहिंमां $2 बिलियन अॻु में असांखे मिली चुका आहिनि ऐं $1 अरब जी क़िस्त जेका हींअर असांखे 2022 जे शुरू में असांखे मिली आहे। छाकाणि जो इहो अहिड़ी क़िस्त ई जंहिंजो असांखे तमामु घणो इंतज़ारु आहे ऐं हो त असांजी मईशत, असांजी इक़्तिसादी हालत लाइ इहो तमामु ज़रूरी हो त असांखे $1 अरब अहिड़ो मिले जेको असीं ख़र्चु करे सघूं। छाकाणि हिन खां अॻे सऊदी अरब खे असांखे $1 अरब ॾिना आहिनि, $6 अरब खनि, त उहे ख़र्चु करण लाइ कोन्हे, रुॻो असांजे बैलेंस ऑफ पेमेंट लाइ असांखे मिलियल आहिनि। ही उहे पैसा आहिनि जेके मतिलबु असीं $1 अरब असीं ख़र्चु करे सघंदासीं असांजे पंहिंजे माना सिविल सेक्टर में, सोशल सेक्टर में, उनजी तरक़ी में। ऐं IMF जो जेको कर्ज़ु आहिनि उनजे जो रेट ऑफ रिटर्न बि या पाण इहो चऊं त उनजे एवज़ जेको मुनाफ़ो आहे उहो सभिनी ॿियनि आलमी इदारनि जे भेट में घटि आहे, यानी इहो वापसीअ में सस्तो कर्ज़ु पए त उन लाइ मतिलबु माना मुनाफ़ो बि थोरो थो ॾियणो पए। त दुनिया में जेके बि मईशतूं आहिनि उहे लाज़मी हिक ॿिए जे क्रेडिट्स ते हलंदियूं आहिनि, कर्ज़नि ते हलंदियूं आहिनि। इवन मतिलबु यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जी मईशत बि किथे न किथे उहा कर्ज़नि में आहे। इवन उन चाइना खां कर्ज़ु कयो आहे ऐं ईअं सभई मुल्क जेके आहिनि हिक ॿिए खे कर्ज़ु खणंदा आहिनि ऐं कर्ज़ जूं अदायूं कंदा आहिनि। जीअं श्रीलंका खे पाकिस्तान जेको आहे न उहो थोरा पैसा ॾियणु पियो वञे ऐं पंहिंजी हिन सॼी हालत जे बावजूदि त दुनिया में इहो ॾियणु वठण जो सिलसिलो जेको आहे उहो पुराणो आहे। ऐं असांजी दरअसल छा आहे जो असां वटि IMF जे हिन क़िस्त जो ग़लग़लो ऐं असांजा सेनेट जा इजलास, असांजा स्टेट बैंक, असांखे शराइत, बिजली जा अघ, महांगायूं, असां वटि मसइला तमामु घणा आहिनि। उन करे IMF जी हिन क़िस्त ते जो इंतज़ारु बि हो त जीअं उहो अचे त असांजो बैलेंस ऑफ पेमेंट बहितरु थिए। ऐं मुल्क जा हालात हीअं आहे त IMF जे वारे हिन कर्ज़ लाइ PTI सरकार जो चेयरमैन जॾहिं इक़्तिदार में कोन हो त उहो चवंदो हो त हे जेके हाकिम आहिनि इहे IMF जा कर्ज़ था खणनि ऐं आउं ईंदुसि त कोन खणंदुसि, आउं ख़ुदकुशी करे छॾींदुसि पर IMF जा कर्ज़ कोन खणंदुसि। पर जॾहिं आयो हूंदो, जॾहिं हुनखे पंहिंजे जो स्टेट जो असांजे मुल्क जो वज़ीर अज़म जॾहिं थियो त हुनखे पोइ अंदाज़ो थियो हूंदो त हिकिड़ी ममलिकत खे हलाइण जा तरीक़ेकार ऐं ॿिया आहिनि ऐं अपोज़िशन जो जलसो ऐं धरणे में ख़िताब जेको आहे न उहो ॿियो आहे। त हाणे बाक़ी जेका तव्हांजो सुवालु आहे त हिकिड़ो $1 अरब कहिड़ी बहितरी आणींदो, असांजो बैलेंस ऑफ पेमेंट बहितरु थींदो, पर असांखे दरअसल घुर्ज तमामु घणी आहे। आउं इहो सम्झां थो त असीं कोशिशि करियूं पिया त असीं पंहिंजी इकानमी खे डॉक्यूमेंट करियूं, असां पंहिंजा टैक्सिस वधायूं ऐं असां पंहिंजी एक्सपोर्ट वधायूं, असांजी ज़राअत बहितरु थिए, इहे थिए।
इन तरफ़ जेसिताईं सरकार न वेंदी, यानी असांजी सनती तरक़ी जे तरफ़, ज़रई तरक़ी जे तरफ़ ऐं मुल्क मां जाइज़ नमूने सां टैक्सनि मां आमदनी असांजी मईशत खे दस्तावेज़ी माना डॉक्यूमेंटेड करण खां सवाइ जेकॾहिं इहे सभु असां रस्ता अख़्तियार न कया ऐं पंहिंजे मुल्क खे एक्सपोर्ट में न वधायो, इम्पोर्ट ते घटाइजे ऐं एक्सपोर्ट में वधाइजे, त जीअं असांखे ज़र मुबादिलो मिली सघे त पोइ असां कर्ज़नि खां असांजी जान आजी थी सघंदी। सरदस्त जेका माना मौजूदु सूरत हाल आहे 2022 जी, उन में असांखे IMF प्रोग्राम जी ज़रूरत आहे, उन में को ऐब कोन्हे ऐं उन जी ज़रूरत आहे ऐं उहो असांखे मिलियो आहे। ऐं असांखे उमेद आहे त PTI सरकार जेको आहे न, उहे कर्ज़ जी रक़म खे न कर्ज़ जी रक़म सम्झी जेके असांजी अशराफिया अललनि तललनि ते ख़र्चु कंदी आहे ऐं पंहिंजो पाण ते ख़र्चु करे छॾींदी आहे, ईअं न कंदी। पाकिस्तान जे माण्हुनि लाइ 22 करोड़ माण्हुनि जी बहितरी जे लाइ इन कर्ज़ जो इस्तेमालु थींदो। असांखे उमेद आहे त सरकार ईअं कंदी, न त ग़ालिब थो यादि अचे त कर्ज़ की पीते ते मैं, ईअं न थिए। महिरबानी। कैसा बि तव्हां सुमरो साहिब जी ॻाल्हि ॿुधी, जीअं त उन्हनि कर्ज़ जे हक़ में ॻाल्हायो त दुनिया में थींदो रहंदो आहे ऐं मुल्क जेके आहिनि उहे पंहिंजी मुआशियात खे हलाइण जे लाइ कर्ज़ वठंदा रहंदा आहिनि हिकिड़े खां। छा ॻाल्हि आहे जो असां पंहिंजी जेका आहे सा स्टेट बैंक उहा गिरवी रखी छॾी आहे। अञा ताईं आउं त नथी सम्झां त को ॿियो अहिड़ो मुल्क हूंदो जंहिं पंहिंजी बैंक जेका आहे स्टेट बैंक ईअं गिरवी रखी हूंदी। पर उन जे लाइ जॾहिं सेनेट में बिल पास थियो त हुकूमती जेके अफ़राद हुआ या उन्हनि त जेको आहे सो उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पास कराइण बि चाहियो, पर असां ॾिठो त जेको अपोज़िशन आहे उन्हनि जो बि असांखे रवैयो ईअं नज़र आयो त उन्हनि बि उनजी हिमायत कई बिल खे पास कराइण जे लाइ। पर वरी हिकिड़ो ड्रामो असांखे नज़र आयो त आख़िर में जेको आहे सो अपोज़िशन लीडर उन इस्तीफ़ा बि ॾेई छॾी ऐं उहा इस्तीफ़ा बि अहिड़े तरीक़े सां ॾिनी आहे जो बिल्कुलु उनखे जेको आहे सो ड्रामे खे वाज़े कयो वियो आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि असांजे मुल्क में छो थियूं थियनि? जी महिरबानी तव्हां जी। ॾिसो, सुमरो साहिबु इन खे ॾाढो बहितर नमूने सां ॿुधाए वियो त हर जॻह ते ऐं हर हुकूमतुनि खे कर्ज़ खणी ऐं पोइ पंहिंजा जेके प्रोजेक्ट आहिनि उहे हलाइणा पवंदा आहिनि। पर जीअं पाकिस्तान में थो थिए न, ईअं किथे बि कोन थो थिए त कर्ज़ खणी खाई वञो ऐं अशराफिया पाण ते ख़र्चु करे वञे, आवाम उहो ई बुख पियो मरे पियो। तव्हांजो सुवाल जी ईअं ई आहे, हुकूमत अशराफिया, अपोज़िशन अशराफिया, पोइ हुआ अॻई गॾु ऐं ॿुधण में ॿ थिया। इहो आहे त तव्हां माण्हुनि खे ॾेखारियो था अपोज़िशन जॾहिं में तव्हां अपोज़िशन में हूंदा आहियो त जीअं इमरान ख़ान जॾहिं अपोज़िशन में हो त चए पियो त मां ख़ुदकुशी कंदुसि ऐं कर्ज़ न वठंदुसि, ऐं हाणे हुकूमत में अची वियो। इहे वरी जेके वठनि पिया कर्ज़ IMF खां, जेके हुकूमतुनि खां हींअर ॿाहिरि वेठा आहिनि, अपोज़िशन में वेठा आहिनि, उहे हाणे उनजा वॾा मुख़ालिफ़ थिया आहिनि बज़ाहिर। क़ौमी असेंबली में हुकूमत खे अक्सरियत हुई, बिल पास थी वियो, छो त IMF शर्त रखियो त असांखे कानून ठाहे ॾियो त स्टेट बैंक ख़ुदि मुख़्तियार हूंदी। हाणे स्टेट बैंक ते तव्हांजे स्टेट जो को बि कंट्रोल न रहियो। हाणे जेको स्टेट बैंक जो जेको गवर्नर हूंदो, असल में ईअं सम्झो गवर्नर जनरल हूंदो, उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। फ्लड थियनि, कोई अहिड़ो प्रॉब्लम थिए, तव्हांजी गवर्नमेंट उन खां लोन न वठी सघंदी, या तॾहिं वठंदी जॾहिं उन गवर्नर जनरल खे जेके पंहिंजा आका जेके उनखे मुक़ररु कराईंदा हूंदो पाकिस्तान जो ई, पर उनजो डिप्लोमेटिक हूंदो, डबल पासपोर्ट हूंदो, डबल नेशनलिटी हूंदो उन्हनि जो, थींदा न थियनि पिया। हींअर तव्हां ॾिसो पिया जेके अचनि था पिया, हिननि जो असां एक्ट कंदासीं, हुनजो एक्ट न खपे, असांखे बिल खपे। हाणे बिल में तव्हांजी पार्लियामेंट में त अक्सरियत हुई हिन में क़ौमी असेंबली में, पर सेनेट में कोन हुई। अपोज़िशन पंहिंजो पाण खे मथे खणी बीठी हुई, हीअं थी वेंदो, ऐं जेकॾहिं स्टेट बैंक वई हली त पोइ अलाए छा वेंदो, मुल्क गिरवी थी वेंदो। ग़लति कोन पिया चवनि पिया। जॾहिं अची वियो सेनेट में उहो बिल हुनखे करिणो हुयो, पास करिणो हुयो, सेनेट जी पोज़ीशन अपोज़िशन वधीक आहे ऐं हुकूमत घटि आहे। ऐं उन ॾींहुं चवंदा 11 बजे सर्कुलेट थियो आहे सभिनी सेनेटर्स खे त सुभाणे एजेंडा में ही बिल बि शामिल आहे। 11 बजे ख़बर पई आहे तव्हांखे, तव्हां पंहिंजा ॿिया सभु माण्हू मोकिलियो था ऐं लीडर ऑफ अपोज़िशन वञे कोन थो पियो। मुल्तान ऐं इस्लामाबाद मोटरवे आहे,
4 खां 5 कलाक जो पंधु आहे। तव्हां 11 बजे न वञो, सुबुह जो तव्हां ॾाढा सुठा माण्हू आहियो, नेक माण्हू आहियो, यकीननि तव्हां निमाज़ पढ़ंदा हूंदो सुबुह जी, ऐं सुबुह जो निमाज़ पढ़ी फजर जी अलाह जो नालो वठी निकिरी पोइ तव्हां 10 बजे 11 बजे इस्लामाबाद पहुची वेंदो। तव्हां नथा वञो, माना तव्हांजी ख़बर पए थी सीरियसनेस केतिरी आहे। उन खां पोइ सेनेट जो इहो थियो पोज़ीशन त उते सिर्फ़ु अपोज़िशन जा वधीक हुया ऐं हुकूमत जा घटि हुया। श्री रहमान साहिब वॾा नारा हुया, बसि जीअं ॾेखारिबो आहे न, हिकिड़ा तव्हांजो मतिलबु इहो त ड्रामो आहे, बिल्कुलु ड्रामो आहे। हिकिड़ा ड्रामा हूंदा आहिनि क्लासिक वारा ड्रामा, ॾिसण वारे ख़बर कोन पवंदी आहे त कोई ड्रामेबाज़ी पई थिए, ऐं हीअ हूंदा आहिनि 3rd क्लास ड्रामा, जेके ख़बर थी पए त ड्रामो थो थिए पियो। उन वॾा नारा हुया, श्री रहमान तव्हांजा सां माण्हू भॼी विया, बसि बिल पास कयो। बिल पास त उन टाइम ते न थियणो हुयो, हाणे ही तव्हांखे ॾेखारिणो हुयो, माण्हुनि जे सेंटिमेंट्स खे अचिणो हुयो त असां तव्हां सां केतिरा सिंसियर आहियूं। अच्छा, अधु कलाक खनि गुज़री वियो, हुननि वक़्फ़ो वरितो तव्हांजे सेनेट चेयरमैन शौकत तरीन साहिब वञी ॿाहिरि पंहिंजे हमराहनि खे जेके तयारु वेठा हुया फ़ोनूं घुमायूं, उहे अची विया। हाणे 86 अची विया इजलास में सेनेटर साहिबान, 43 हिकिड़े पासे 43 ॿिए पासे। असांजे सेनेट चेयरमैन साहिब चयो त इनखे टेकअप करण जे लाइ अक्सरियत खपे। हाणे अक्सरियत मां पंहिंजी जेको कास्टिंग वोट आहे उहो तो शामिल कयां पियो हुकूमत जे पासे में। कास्टिंग वोट थियो, माना हाणे 44-43 थी आहे। बिल टेकअप थियण खां पोइ वरी साॻियो टाइम लॻंदो आहे उनखे। बिल पेश कयो वियो त जेके तव्हांजा 43 मेंबर हुया, जंहिंमें असांजो लीडर ऑफ अपोज़िशन साहिब न अची वियो, मुशाहिद अल्लाह सैयद न आयो, या जेके ॿिया माना हुजण जे बावजूद न आया, त मुशाहिद हुसैन सैयद करेक्ट था कई, मुशाहिद अल्लाह साहिब अल्लाह से हुनखे नसीब करे, मुशाहिद हुसैन सैयद न आयो। हाणे जेको उते ANP जो मौजूद उमर फारूक कासी जेको बलोचिस्तान जो हुयो, उहो उन टाइम ते जंहिं टाइम ते काउंटिंग थी थिए ॿाहिरि निकिरी हलियो वियो आहे उन टाइम ते। हाणे तव्हांजा थी विया 42-43, बिल पास थी वियो तव्हांजो। पहिरीं तव्हांजा नारा हयां पे श्री रहमान साहिब आहे, पोइ वरी नारा हणणु शुरू कया शिबली फराज साहिब। असां ॾिसो हिननि खे भॼाए छॾियो, ही कराए छॾियो, XYZ जेको बि थियो। ऐं उहा जेका बाप पार्टी हुई उहा ईअं सम्झो हिस्बे रवायत, उन दिलावर ग्रुप जेको हुयो उहो हिननि सां हुकूमत सां वरी गॾिजी वियो, माना वीहे अपोज़िशन में थो गॾु हुकूमत सां आहे। हीउ ॾिसो हींअर इहो ड्रामो ओपन थी वियो आहे, हिन में का बि शइ लिकल कोन्हे का। इहो बिल पास थियणो हुयो, छो त अपोज़िशन ऐं हुकूमत जेॾी महिल आकाउंट जे साम्हूं अचनि था न, त उहे ॿई वीचारा कमदारी कनि था पिया। उन्हनि जा पंहिंजा जेके मफ़ाद आहिनि न, उहे उन्हनि सां ॿधल आहे, उहे असां सां ऐं तव्हां सां ॿधल कोन्हनि के। त जेकॾहिं इहो बिल पास न थींदो त आवाम जो फ़ाइदो थींदो, ऐं जेकॾहिं पास थींदो त असांजो फ़ाइदो थींदो, पंहिंजो पास कराए पिया। उन खां पोइ वरी साईं सैयद यूसुफ रज़ा गिलानी साहिबु जन इहो चयो त मूं ते वॾियूं मयारियूं अची वियूं, छो त हुकूमती धुर ऐं मिनिस्टर साहिबनि मुबारकूं ॾिनियूं, असांखे वॾी महिरबानी था कयूं, मुबारक हुजे हुनखे। अहिड़ो हिकिड़ो मज़ाक वारो ड्रामो लॻो, यकीन कयो त ॻाल्हि कंदे बि शर्म थो अचे त इन लेवल ते वियो था त घटि में घटि ड्रामे खे त अहिड़ी पोज़ीशन में आणियो जो सच सम्झी वञे। ॿिए ॾींहं ते अचे पंहिंजी ॾियणु शुरू कई, पर्सनल एक्सप्लेनेशन थो ॾियां पियो मां। हुन ते कहिड़ी थो ॾिए, हुन ते हिकु त हुन ते कई एतिराज़ सेनेट जे चेयरमैन ते त तव्हांजी जेका सीट आहे उहा न्यूट्रल हुजणु खपे, हुन ते हू कावड़िजी पियो, पंहिंजा माण्हू पूरा कयो कोन था, ॾोह असांजो थी वियो। हुन खां पोइ चयो त मां त तमामु घणो परेशान थियो आहियां, मूं ते क्रिटिसाइज़ थी आहे, इन करे मां पंहिंजी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। कंहिंखे ॾिनी आहे इस्तीफ़ा? पंहिंजे चेयरमैन पार्टी चेयरमैन खे ॾिनी आहे। ॾिसो जेकॾहिं तव्हां वाक़ई सिंसियर आहियो त इस्तीफ़ा तव्हां ॾियो सेनेट चेयरमैन खे, उहो मंज़ूर करे थो या न करे थो उहा पोइ जी ॻाल्हि आहे। तव्हां ॾे पंहिंजे पार्टी चेयरमैन खे, जंहिंजे चवण ते तव्हां कोन आहियो त पोइ उहो तव्हांजी इस्तीफ़ा मंज़ूर कोन कंदो। ही असां माण्हुनि खे सिर्फ़ु शो ऑफ करे ॾेखारनि था पिया। हिननि जा सभिनी जा मफ़ाद गॾु आहिनि, हुकूमत में हुजे। ॾिसो न कीअं ठाहिनि, 43 हिननि वटि सॼी पूरी स्क्रिप्टेड हूंदो आहे। हींअर ही आलम आश्कारा ॻाल्हि थी वई आहे, अवाम जे लाइ न आहिनि। इहे IMF जा कर्ज़ जेके आहिनि उहे बि हिननि जे लाइ पंहिंजे लाइ आहिनि। हींअर $1 अरब जे लाइ तव्हांखे मां इहा शइ सिर्फ़ु ॿुधायां त हिकिड़े पासे खां ईंदो, वरी ॿिए पासे खां वापसि वेंदो हलियो IMF जे अकाउंट में हलियो वेंदो, तव्हांजो पुराणो कर्ज़ आहे उनजे सूद में हलियो वेंदो। माना अञा तव्हां मक़रूज़ बि थी वियो ऐं को फ़ाइदो बि कोन पियो। ही ज़्यादतियूं थियनि थियूं पियूं ऐं ही ड्रामा थियनि था पिया। जेसि ताईं ड्रामा थींदा रहंदा न, असांखे फ़ाइदो कोन पवंदो। असांजो PM साहिबु जेको आहे हींअर चाइना जे दौरे ते पियो वञे, उते विंटर ओलंपिक्स जेके आहिनि थी रहियूं आहिनि, त हुनजो जेको हींअर दौरो आहे उन मां असां का बहितरी उमेद रखी सघूं था। चाइना सां असांजा जेके तालुकात आहिनि उहे थोरा सर्द भरियो जेको आहे स्टार्ट थी विया आहिनि। त
त छा इन दौरे जे करे चाइना ऐं पाकिस्तान जे विच में जेका इहा सरगर्मी आई आहे इहा अगरि ख़तमु थींदी, तव्हां हुन जे बारे में असांखे को इनसाइट ॾियो। जीअं त तव्हां विंटर ओलंपिक्स जी ॻाल्हि कई, विंटर ओलंपिक्स 2022 सुभाणे 4 फरवरी खां बीजिंग में शुरू थी रहिया आहिनि। त इहो बि आहे, इहो मौक़ो बि आहे जो असांजो वज़ीर आज़म चीन जे 4 ॾींहंनि जे दौरे ते रवानो थियो आहे। हिकिड़ो सबबु इहो बि आहे, वजह हुन जी आहे त छाकाणि जो चीन में कम्युनिस्ट पार्टी जी तानाशाही आहे, उन करे वेस्टर्न जमहूरतूं जेके आहिनि उहे कॾहिं कॾहिं चीन खे मेणे आप कंदियूं आहिनि त उते इंसानी हुक़ूक़ कोन्हे। ऐं पोइ सिंकियांग खे वठी बि ईअं माना जिते माना एहोर मुस्लिम्स वग़ैरह आहिनि इहो बि ॻाल्हायो वेंदो आहे। त चाइना हिन दफ़े इहा कोशिशि कई आहे, त मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह बि विंटर ओलंपिक्स में बीजिंग में अचनि। इमरान ख़ान साहिब जे वञण जो हिकिड़ो सबबु मेन इहो बि आहे। हाणे असीं वरी अचूं था त चीन सां, छाकाणि जो असांजा तमामु पुराणा नाता आहिनि ऐं हिते असां वटि इन दोस्ती खे हिमालय खां ऊची ऐं समुंड खां गहरी दोस्ती जो मिसाल करे पेश कयो वेंदो आहे। त जॾहिं असांजो वज़ीर आज़म साहिबु 4 ॾींहंनि जे दौरे ते उते हूंदो त दुनिया जे ॿियनि माण्हुनि सां बि मिलंदो ऐं ॻाल्हियूं ॿोलियूं बि कंदो। ऐं चीन सां जेका सीपेक जे हवाले सां हिन सरकार ते इल्ज़ाम आहे त उन सीपेक खे स्लो कयो आहे ऐं उनजी उहा जेका रफ़्तार पोइ गवर्नमेंट में तरक़ी जी रफ़्तार हुई उनखे घटायो आहे। त शायदि उन ते बि डिस्कस थियनि। डिप्लोमेसी जा पंहिंजा तरीक़ेकार आहिनि ऐं बीजिंग ओलंपिक्स जे पुठियां हिकिड़ी वॾी डिप्लोमेसी जी ॻाल्हि बि थी सघे थी ऐं सीपेक ऐं पाकिस्तान जा चीन सां तालुकात उन जे मुतलिक़ बि ॻाल्हि ॿोल थी सघे थी। चीन जा छाकाणि जो अमेरिका खां पोइ दुनिया में पैसे ॾोकड़ साइंस सनत तरक़ी ज़रात में उन जो हमपला मुल्क आहे। उन करे जेकॾहिं उन जी बि हिमायत असांखे मिले थी, छाकाणि जो अमेरिका सां असांजा तालुकात ओढ़ा न आहिनि जहिड़ा माना माज़ी में रहिया आहिनि। ख़ासि तौर ते मतिलबु माना हिन सदी जे शुरूआति में ऐं 2000 खां पोइ ऐं गुज़िरियल सदियुनि में त यानी मुशर्रफ इरा, परवेज़ मुशर्रफ साहिब जो इरा ऐं जनरल ज़ियाउल जो इरा, उन में अमेरिका जी असांखे तमामु घणी मदद हासिलु रही आहे। पर हींअर उहा कोन्हे। त असांखे छाकाणि जो असांजो पाड़ेसरी मुल्क बि आहे चीन ऐं असांखे असीं अहिड़े फेज़ में आहियूं जंहिंमें असांखे मदद जी दोस्तनि जी ज़रूरत रहे थी। ऐं वजह छा आहे जो ऑनगोइंग प्रोजेक्ट मौजूदु आहिनि पाकिस्तान में वन बेल्ट वन रोड जे तहत सीपेक जे सिलसिले में। जेकॾहिं सीपेक जे सिलसिले में कुझु मदद वठी सघे थो असांजो वज़ीर आज़म, ऐं सम्झां थो त पोइ उनखे वठणु घुरिजे ऐं वठण में कामयाबु थी वेंदो। त असां वटि जेकॾहिं सीपेक जे मनसूबनि ते वरी तेज़ी थी अचे त हिते रोज़गार जा मसइला ऐं पाकिस्तान जे तरक़ी जा मसइला कुझु हल थी सघनि था। कैसो कुझु ॾींहं पहिरीं ॾहरकी में हिकिड़ो ॾाढो ईअं सम्झो त अणवणंदड़ वाक़ियो या अक़लियतुनि सां त हमेशह थींदा ई रहनि था अहिड़ा वाक़िया, पर हींअर हिकिड़ो सेठ सतन लाल उनजो क़तलु थियो आहे ऐं उहो शायदि कंहिं ज़मीन वग़ैरह जे सिलसिले में थियो आहे ऐं उन माण्हुनि जे मथां थ्रेट्स आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांजी माइनॉरिटी जेका आहे उहा थ्रेट्स में ई थी रहे हिते। त इन क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे ओवरऑल असांजी जेका पाकिस्तान जो जेको चहिरो आहे उनखे त ज़ख़्मी कनि था। असां इंटरनेशनल जेकॾहिं फोरम से पंहिंजे पाण खे ॾिसूं या असां बैनुल अक़वामी मुल्कनि जे विच में जॾहिं असीं पंहिंजे पाण खे ॾिसूं था त असां किथे था बीठल नज़र अचूं त असां पंहिंजी माइनॉरिटीज़ सां कहिड़ो सलूक करे रहिया आहियूं। जी, सतनलाल सेठ जो क़त्लु न सिर्फ़ु अफ़सोसनाक आहे पर मज़म्मत जोॻो आहे। उहो माण्हू जेको हिन पोज़ीशन में जंहिंमें असां में ख़ासि तौर ते सिंध जा हिंदू पाण खे ख़ौफ़ में महसूसु कनि था ऐं हितां लॾनि था पिया, छॾे वञनि था पंहिंजो मुल्क, पंहिंजी जनम भूमि ॾाढी ॾुखी आहे छॾणु। 2022 में जेकॾहिं इहा पोज़ीशन थिए हुननि सां त हिकिड़ो सुखियो सताबो घरु, हिकिड़ो ज़मींदार हिंदू सिंधी
ऐं उहो वरी इंडस्ट्री में बि अचे ऐं उहो ॾहिरकी जे इलाइक़े में रोज़गार पैदा करे पैदा पियो करे रोज़गार, ऐं तव्हां उनखे बेख़फ़नो करे मारे छॾियो ऐं तव्हांजी जेका हुकूमत आहे उहा ख़ामोश रहे, त इन ते बसि दिलि रत जा ॻोढ़ा रोए थी पई। मतिलबु तव्हां जेकॾहिं कराची में त हिकिड़े माण्हू जो जेको मुबैना तौरु चयो वियो त उनखे अटैक थियो, हीउ जेको प्रॉब्लम थियो रैली वारो, त CM वञे थो उते, पर सतन लाल खे जॾहिं क़तल कयो वियो आहे तव्हांजो को मिनिस्टर न वियो आहे उते। ऐं उते हिकिड़ी बिरादरी आहे ॾहर बिरादरी, उन लाइ चयो थो वञे त उन्हनि सां जहिड़ो हुयो, हुनखे चवनि पिया ज़बरदस्ती जहिड़ो, उन ग़रीब त हुओ ई कोन, हुनजी ज़मीन हुई, चवनि पिया असांजी ज़मीन या तूं विकिरो कर कंहिं हालत में, हू चए मां तव्हांखे छो विकिरो कयां। हाणे जेकॾहिं सतन लाल क़तल थी वियो माना हिन जो पूरो ख़ानदान ख़ौफ़ में ईंदो ऐं ला महला इन पूरे ख़ानदान खे भॼणो पवंदो। हीउ जेको अक़िलतुनि सां जेको हशर थिए पियो न, इहो अॼु जो न आहे, इन खे एतिरा ई साल थिया आहिनि, 74 साल 75 साल थिया आहिनि। जॾहिं माइग्रेशन थी त हितां 47 में हिंदू कोन वियो, 48 में वियो। जॾहिं असांजा उतां जा मुस्लमान ॿाहिरि आया, हुननि ॾिठो त हिते त जेके बि बहितर बिल्डिंगूं ज़मीनूं कारोबार उहे सभई सिंधी हिंदुनि वटि आहिनि, मुस्लमान जेके सिंधी आहिनि उहे त वीचारा आहिनि ई ॼठ जा मोट या ज़मीनदार। पोइ हुननि हिकिड़ी उनखे बैकअप हुयो, स्टेट जी पॉलिसी तहत बैकअप हुयो, उन्हनि जे घरनि ते हमला थिया, उन्हनि खे मारियो वियो, कराची में हैदराबाद में ख़ौफ़ जी फिज़ा पैदा कई वई ऐं पोइ उन्हनि खे भॼणो पइजी वियो। ख़ान बहादुर अयूब खोड़ो बि उन्हनि खे रोके न सघियो ऐं कैंपुनि में उन्हनि खे मिनथूं कई त हाणे तव्हां महिरबानी करे ॿाहिरि न अचो, त जेके उतां जा सेठ हिंदू हुया न उन्हनि चयो तव्हां हाणे असां वटि आयो जॾहिं असां कैंपुनि में पहुता आहियूं, इन खां पहिरीं तव्हां काॾे विया हुयो, तव्हां असांखे तहफ़ुज़ त कोन ॾिनो, छा असांजी औरतूं खजी वञनि पोइ तव्हां तहफ़ुज़ ॾींदो, जॾहिं मरी वञो पोइ तहफ़ुज़ ॾींदो। 15 लख खां वधीक जेके तव्हांजा मिडिल क्लास हुयो, जेको तव्हांजो अपर क्लास हुयो सिंधी हिंदू, उहो तव्हांजो ॿाहिरि हलियो वियो, को सिंगापुर वियो, को जापान वियो, को अमेरिका वियो, ॾाढा ख़ुशि आहिनि उते हींअर। जेके ग़रीब हुया उहे इंडिया विया हलिया, उल्हासनगर उन्हनि डेवलप कयो आहे, भुज में उहे वेठा आहिनि। हाणे चंद माण्हू बचा आहिनि, उहे सम्झो त उन्हनि जो धरती सां इश्क़ आहे, हू वीचारे भोगना जेका भोगनि था न उहा पंहिंजे धरती जे इश्क़ जे करे भोगनि था पिया। हुकूमत जो अॼु बि उहो ई रवैयो आहे जेको 74 साल पहिरीं हुयो। अॼु बि उन्हनि खे तहफ़ुज़ कोन थो मिले, कंहिं न कंहिं नाले सां, कॾहिं उन्हनि जे छोकिरनि खे अगवा कयो थो वञे, कॾहिं उन्हनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया था वञनि, कॾहिं उन्हनि खे मारियो थो वञे। त इन खे असां हिन प्लेटफॉर्म जे तवसुत सां चऊं था त सिंध हुकूमत ख़ासि तौर ते जेके अक़लियती बिरादरी आहिनि जिन सां ज़ुल्म थिए थो पियो, उन्हनि हिकु तहफ़ुज़ ॾिए, ॿियो इन्हनि खे जेके मुख़ालिफ़ माण्हू आहिनि जेके हिननि सां ज़्यादतियूं कनि था उन्हनि खे करार वाकई सज़ा ॾिए, नज़र अचे त जीअं उन्हनि खे एतमाद अचे ऐं हू पंहिंजे ई जनम भूमि ते रही ऐं पंहिंजे सिंध जे लाइ ऐं पंहिंजे पाकिस्तान जे लाइ कारआमद साबित थियनि। अच्छा सुमरो साहब, हींअर ताज़ो सिंध में हिकिड़ो बल्कि कोटड़ी में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, लाइब्रेरी कंहिं माण्हुनि पंहिंजे ख़र्च सां या इहे चइजे त ख़ानगी तरीक़े सां उन्हनि पंहिंजी हिकिड़ी लाइब्रेरी ठाहे उनखे हलायो पिए ऐं उन बिल्डिंग में जेकी बि ज़रूरत जूं शयूं हुयूं उहे उन्हनि माण्हुनि जेके आहिनि से रखियूं, पर उतां इतफ़ाक़ सां चोर अची सभु शयूं चोरी थो करे वञे, उन मां ग्रिल बि लाहे थो वञे त लाइब्रेरी जा जेके आहिनि से पंखा बि लाहे थो वञे ऐं उते जेके बैटरीज़ पयूं आहिनि उहे बि लाहे था वञनि। त इन क़िस्म जी सूरत हाल जेकॾहिं असांजी सिंध में रही त पोइ असां जेके पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि था कयूं उहा असां कीअं हुनजी दावा कीअं था करे सघूं त असां तरक़ी कंदासीं या असांखे ॿियो ग़ैर असांखे असांजा हक़ ॾींदो। जे लाइब्रेरी जी तव्हां ॻाल्हि कई, तव्हांजे सुवाल में बि हिकिड़ो दर्द नज़र आयो ऐं इन ॾुख खे आउं बि महसूसु थो करियां। आउं इहो थो सम्झां त स्कूल, तइलीमी इदारा, लाइब्रेरियूं, इबादत गाहूं ऐं घर ॾाढियूं फज़ीलत भरियूं जायूं आहिनि। घटि में घटि उन्हनि जी रिस्पेक्ट अवलीन हुजणु घुरिजे हर कंहिं माशरे में। असीं ॾिसूं था न असां वटि लाइब्रेरी में ब्रिटिश लाइब्रेरी खां वठी दुनिया जी माना मशहूरु लाइब्रेरी खां वठी असांजी माना कराची जी लियाकत मेमोरियल लाइब्रेरी खां वठी असां वटि लाइब्रेरी जा चलन रहिया आहिनि। सिंध में नौजवाननि इहा कोशिशि कई आहे हर शहर ऐं ॻोठ में हितां हुतां करे
चंदा करे पंहिंजे मन जे ॻाल्हि ते किताब गॾु करे लाइब्रेरियूं क़ाइमु करण जी कोशिशि कई आहे। जॾहिं त स्टेट लाइब्रेरियूं क़ाइमु करण खां जो एतिरो शौक़ु कोन ॾेखारियो आहे, जेतिरो आम माण्हुनि ख़ानगी तरह या कोशिशि कई आहे त उहे लाइब्रेरियूं क़ाइमु कनि ऐं पढ़ण ऐं लिखण जो माहौल क़ाइमु कनि। हिकिड़े पासे उहे माण्हू आहिनि, ॿिए पासे उहे माण्हू आहिनि जेके या त कानून शिकिन आहिनि, उन्हनि खे मज़ो थो अचे त उहा इल्म जी तौहीन कंदे, किताब जी तौहीन कंदे, लाइब्रेरियूं तइलीमी इदारा उन्हनि जा पखा लाहिण, उन्हनि जा सामान लाहिण, या असांजी जेका लॉलेसनेस आहे उन में जेको समाज दुश्मन अंसर आहे उहो उनखे दरअसल छा आहे जो चोरी घुरिजे उहो भले किथां बि करे, उहा घर जी करे, दुकान जी करे, लाइब्रेरी जी करे। असां सभिनी खे इन सॼे माशरे खे असांखे इहो सोचणो पवंदो त असां वटि शयूं, माण्हू, असांजो समाज में सुठियुनि रवायतुनि ऐं सुठियुनि रवायतुनि जी हिफ़ाज़त ऐं सुठियुनि रवायतुनि जो सिलसिलो ऐं हुनजो तसलसल क़ाइमु रहे, उन करे असीं इहो मुतालबो कंदासीं त हिकु पासे त इहे माण्हू उनजे पुठियां जिन माण्हुनि इन लाइब्रेरी ते राब्ता हयो आहे उहे गिरफ़्तार थियनि, उन्हनि खे क़रार वाक़ई सज़ा मिले। ऐं ॿिए पासे असीं वरी बि पंहिंजनि नौजवाननि खे उन्हनि खे पाकिस्तान ऐं बिलख़ुसूस सिंध जे नौजवाननि खे चवंदासीं त हू पंहिंजे इन ऐं नेकी जेका माना तइलीमी इदारा क़ाइमु करणु आहे, लाइब्रेरियूं क़ाइमु करणु आहे ऐं पढ़ाईअ जे माहौल खे ठाहिणु आहे, उन पंहिंजी जदोजहद खे जारी रखनि। पर असांजे माशरे में जीअं असां सवेर डिस्कशन बि कयो पिए पंहिंजे प्रोग्राम खां अॻे त असां वटि बिलो पॉवर्टी लेवल ते इलाही आबादी जेका आहे न उहा ग़ुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी बि गुज़ारे। जॾहिं ग़ुरबत हूंदी आहे न उहा ग़ुरबत में जुर्म पलिबो आहे। त असीं सिंध सरकार खां ऐं पाकिस्तान जी सरकार खां बि इहो मुतालबो कंदासीं त माण्हुनि खे अपलिफ्ट कजे ऐं माण्हुनि खे ग़ुरबत जी लकीर खां छिके ॿाहिरि कढी उन्हनि खे बहितर ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो ॾिनो वञे। ऐं साहिल लुधियानवी जहिड़े शहर सां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि त मुफ़लिसी हिस्से लिताफ़त को मिटा देती है, मुफ़लिसी हिस्से लिताफ़त को मिटा देती है, भूख आदाब के सांचे में ढल नहीं सकती। कैसा हींअर बलोचिस्तान में वरी असांखे जेको आहे सो हमला थींदे नज़र पिया अचनि। पंजपूर ऐं नौशकी में वरी असां ॾिसूं पिया त 2 हमला थिया आहिनि जंहिंमें असांजा जेके आहिनि से फ़ौज जा कुझु नौजवान ऐं असांजे इदारनि जे मथां, उन्हनि जी बिल्डिंग्स जे मथां ॾाढा जेके आहिनि से सोफिस्टिकेटेड हमला थिया आहिनि। इन जा सबब छा आहिनि ऐं इहे केरु आहिनि जेके इन जे मथां हमला कनि पिया ऐं इहा सूरत हाल आख़िर असांखे केॾांहुं खणी कई वञे? ही जेका सूरत हाल आहे अॼु जी कोन्हे का, इन खे बि सम्झो 60 साल खां मथे अरसो थी वियो आहे। पहिरीं जॾहिं ही हिननि इलाह कयो ख़ान ऑफ कलात जे अॻुवाणी में, उन खां पोइ जल्दी जेको असांजो एक्शन रहियो स्टेट जो उहो इंसाफ़ भरियो कोन रहियो। पोइ ही मुख़्तलिफ़ जीअं नौरोज़ ख़ान जे ज़माने में उन्हनि जे छोकिरनि खे उन्हनि खे सज़ाए मौत ॾिनी वई, उहे जबलनि ते चढ़ी विया, पोइ क़ुर शरीफ़ खणी उन सां ठाह कयो वियो। ऐं पोइ जनरल साहिबान जेके उन वक़्त जा हुया, वरी उन वक़्त में असांजा सियासी अॻुवाण जेके हुया उहे बि उन्हनि सां गॾु हुया। त नौरोज़ ख़ान जा जॾहिं पुट ऐं उनजा जेके ॻोठ जा माण्हू उन्हनि जा जॾहिं लाश खणी आया त नौरोज़ ख़ान खे चयनि त इन्हनि में तुंहिंजा पुट कहिड़ा आहिनि, तूं असांखे ॿुधा। नौरोज़ ख़ान चयो त सभु मुंहिंजा पुट आहिनि, मां कहिड़ो तव्हांखे ॿुधायां आवाम त इन मां असांजा सबक़ न वरितो आहे। अलाए छो? ॾिसो सबक़ दांह खे वरनाइबो आहे, दांह खे दॿाइबो कोन्हे को। तव्हां अगरि दांह खे दॿाईंदो त पोइ किथां न किथां वरी उहा बाहि भड़को खाई उथंदी। इहा शइ सम्झणु खपे। उहे ई जेके माण्हू आहिनि जेके ताक़त में आहिनि, इन शइ खे सम्झनि त इन मसइले खे एड्रेस करिणो आहे। असां इन खे छो था खणी वञूं त हीउ बि बांग्लादेश वारो मसइलो हल थी वञे? असां छो था सम्झूं त हबीब जालिब उन वक़्त में बि चयो हुयो फसले गुल कांटों से बो रहे हो,
वतन का चेहरा लहू से धो रहे हो, तुम्हें यकीन है कि रास्ता कट रहा है, मुझे यकीन है कि मंजिल खो रहे हो। असां छो था पंहिंजूं मंजिलूं विञायूं पिया? हू बि चाहिनि था त असां पंहिंजे पाकिस्तान मुल्क में रहूं। उन जो सबबु ॾिसो न, ऐं उन जो मिसाल आहे केतिरा बलोच लीडर तव्हांजा असेंबलियुनि में वेठा आहिनि, माना तव्हांजे आइन ते, तव्हांजे कानून ते, तव्हांजी इलेक्शनरी सियासत ते एतबार था कनि पिया। अख्तर मेंगल जहिड़ा माण्हू हुकूमत सां गॾु वेठा आहिनि, पर तव्हां उन जूं तक़रीरूं खणी त ॾिसो। हू चवे थो त असांखे इहो त ॿुधायो त असांजा छोकिरा जहिड़ा आहिनि या कोन्हनि। असांजे रसम में हूंदो आहे त मंगणियुनि में मंगणी करण खां पोइ उहा छोकिरी या जंहिंजी शादी थियल हूंदी आहे उनजो मुड़ुसु जेसि ताईं गुज़ारे त उन ख़बर त न मां बेवा थी वई आहियां या कोन थी वई आहियां। माना हर घर जी कहाणी आहे। ही कहाणियूं वधंदियूं पयूं जेकॾहिं तव्हां इन ते ज़बरदस्ती कंदो। ही जेके साहिबाने ताक़त आहिनि उन्हनि खे सोचणो पवे। पंहिंजे मुल्क जा माण्हू आहिनि, केतिरा हूंदा, मिलिटेंट केतिरा हूंदा। तव्हां जेकॾहिं तालिबान सां ठही सघो था, TTP सां ठही सघो था, त पोइ तव्हां बलोच नौजवाननि सां नथा ठही सघो। हू तव्हां घुरनि छा था? हक़ पंहिंजा, पेट भरे मानी खाइनि था पिया। तव्हां वञी त ॾिसो बलोचिस्तान जी हालत। सवाइ चंद शहरनि जे बलोचिस्तान में तव्हांखे लॻंदो तव्हां कंहिं बरपट बयाबान जंगल में अची विया आहियो। तमामु घटि आदमशुमारी आहे। उनखे बि तव्हां जेकॾहिं जाइज़ हक़ न ॾियो, सभई तव्हां ऑफिसर ॿाहिरां खणी वञो, बलोच ऑफिसरनि खे तव्हां छो था रखो हुते? हिते तव्हांजी कहिड़ी बलोच में तव्हांजा वेठा आहिनि न, तव्हांजे फोर्सिस में बलोच ऑफिसर वेठा आहिनि, तव्हां उन्हनि खे खणी रखो हुते वञी। तव्हां उते भला भला स्कूल ठाहियो, तव्हां इंडस्ट्री लॻायो, तव्हां उन्हनि खे पंहिंजे नेटवर्क में आणियो, इंगेज कयो उन्हनि खे। मारण सां मसइलो हल कोन थींदो। पोइ ही जेका रिबेलियन थिए पई, जेका नंढे पैमाने ते आहे, जंहिंमां पोइ असांजा जेके दुश्मन पड़ोसी मुल्क आहिनि उहे फ़ाइदो वठनि था पिया, उन्हनि खे असां मौक़ो था ॾियूं पिया। असांखे मौक़ो न ॾियणु खपे। हीअ असांजा पंहिंजा ईअं सम्झो नौजवान पंहिंजा बलोचिस्तान जा जेके असांजा बच्चा आहिनि, जेकॾहिं उहे बच्चा ग़लति राह ते अची विया आहिनि त उन्हनि खे वठी कोर्ट जे ज़रिए सज़ा ॾियारियो ऐं उन्हनि खे जाइज़ हक़ ॾियो। पंहिंजा कोन रोके सघंदो, नुक़सानु खाईंदो। नुक़सानु न खाओ, बहितर आहे। सम्झ भरा तव्हां वटि वेठा आहिनि अख्तर मेंगल जा लीडर वेठा, ॻाल्हायो उन्हनि सां, उन्हनि खे मोकिलियो, इंगेज कनि उन्हनि खे वञी। जेके हुननि जा जीनियन इश्यूज़ आहिनि उन्हनि खे एड्रेस कयो। इन खां सवाइ मसइले जो हल कोई कोन्हे। नाज़रीन, तव्हां असांजे प्रोग्राम सूरत हाल ॾिठो। उमेदु आहे त तव्हांखे अॼु जी प्रोग्राम में जेके असां इशू खयां आहिनि उहे तव्हांखे पसंदि आया हूंदा। उन्हनि जा तजिया तव्हांखे यकीनन वणिया हूंदा। जेकॾहिं तव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि आयो हुजे त पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾींदा ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।